सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। दावत इस्लामी सकरन जे सलाहकार कारी फुरकान अतारी पारां ताज़ो जश्न विलादत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में थींदड़ प्रोग्रामनि में भरपूर किरदार अदा कंदड़नि जे मान में आजियाणो जो एहतमाम कयो। उन मौके ते हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कया विया, जेके कारी शाहिद नवाज़ अतारी, अलामा नादिर मदनी, इमदाद अतारी, हसन रज़ा, अलामा शाज़िब मदनी, सरफराज अतारी जिन पेश कया। उन मौके ते मुख्तलिफ मकतब फ़िक्र जी शख्सियतुनि पिणु शिरकत कई, जिन में फरहान मुगल, शबीर अहमद शाह, हाफिज अली शेर, शेख बिलाल अतारी, जावेद खलील खानजादा, अलामा शहबाज मदनी, गुलाम कादिर मेमण समेत कई शख्सियतूं शामिल हुयूं। उन मौके ते रबिउल अव्वल में नुमाया किरदार अदा कंदड़नि खे लुंगिन जा तोहफ़ा पेश कया विया। मञता माणींदड़नि में तालका निगरान हाफिज मुख्तियार अली करमी, टाउन निगरान इमरान कादरी, हाफिज शाहिद नवाज अतारी, काजी जावेद अतारी, मोहसिन अतारी, अलामा शाज़िब मदनी ऐं ज़ैन अकबर खानजादा शामिल हुआ। आजियाणे जे मेज़बान कारी फुरकान अतारी बयान कंदे चयो त खेरूं लहण इहे नौजवान जिन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़ुशीअ में दावत इस्लामी जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में भरपूर किरदार अदा करे हर प्रोग्राम खे कामयाब कयो। उन खां अॻु मोहसिन अतारी, शाज़िब अतारी ऐं जीलान रज़ा अतारी आयल महिमाननि जो आदर भाउ कयो। आख़िर में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशीअ में आयल समूरनि महिमाननि जी शानदार महिमान नवाज़ी कई वई।